जे बाग में कंडा की न हुजन गुलड़न जी हिफाज़त केरु करे। कंडा था हिफाज़त कन गुल जी कंडन जी शिकायत केरु करे। जे बाग में कंडा की न हुजन। अस्सलाम वालेकुम, यार मदद जे जो मुमताज़ मोलाई। दोस्तों, घणे अरसे खां पोइ असांजी सिंध जो तमामु बहितरीन डायरेक्टर, मुंहिंजी पसंद जो डायरेक्टर अली गुल राव जो साहब, जंहिंजी ताज स्टूडियो मुंहिंजो हिकिड़ो नए ऐं बिल्कुलु मुनफरद अंदाज़ में एल्बम अची रहियो आहे। पाकिस्तान लेवल ते अहिड़े हिसाब सां मुंहिंजो हिकिड़ो ख़ूबसूरत वीडियोस ठाहे रहियो आहे अली गुल राव जो साहब ऐं हुनजी टीम। इंशाअल्लाह तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। हिन स्टूडियो जी टीम जो इंचार्ज हूंदो सरताज जामरी साहब। जीअं त असांजे सिंध जे भलोड़ शाइर मरहूम अली गुल सांगी जो फर्ज़ंद गुलफाम गुल सांगी साहब ऐं सैयद अनवर अली शाह, जिन जो तमामु हिन मुंहिंजे हिन एल्बम में कमु कयो आहे, उन्हनि जी महिरबानी। चंद झलकियूं, बाक़ी थोड़ो इंतज़ार।